जी दोस्तों अस्सलाम वालेकुम। दोस्तों मां हींअर मौजूद आहियां साईं फतेह मोहम्मद साहब जी दरगाह ते, जेको मियाँ साईं नसीर मोहम्मद कलोड़े साहब जो पखाली हो, उन दौर जो ख़लीफ़ो ऐं उन दौर जो फ़क़ीर हुयो। साईं मियाँ नसीर मोहम्मद जो वॾो वॾो ख़लीफ़ो साईं फतेह मोहम्मद छॾींदा हुआ हिन खे, पर हिन जो लक़ब ऐं तख़लुस पखाली हो। संदसि पखाली छाजे लाइ रखियो वियो? साईं जी मटी मुबारक पाण भरींदो हो पंहिंजे हथनि सां, ऐं साईं वारनि जन खे पाणी पीआरींदो हो। जेको पाणी असांजी गाज में नदी सॾिबी आहे, उतां भरी करे ईंदो साईं खे मियाँ नसीर मोहम्मद कलोड़े साहब खे प्यारण जो आहे। उन दौर जो साईं आहे, उन दौर जो फ़क़ीर आहे, उन दौर जो पखाली सॾींदो आहे। तो असां हिन खे पाण हिन काछ जी पट्टी वारा, काछ जे इलाइक़े वारा जेके बि माण्हू आहिनि, साईं फतेह मोहम्मद खे ख़ासि करे साईं फतेह मोहम्मद पखाली सॾींदा हुआ। छो जो पखाली हिन जे करे सॾींदा हुआ, साईं मियाँ नसीर मोहम्मद जे दौर जो पखाली हो ऐं फ़क़ीर हो ऐं पाणी भरींदो हो, साईं जी ख़िदमतगार कंदो हो। तो उन्हनि जे करे हिनखे साईं खे पखाली सॾींदा। तो अचो तव्हांखे मां उन दरगाह जी ज़ियारत करायां। हे क़बरूं मुबारक उन दौर जूं आहिनि, उन्हनि जे दौर जे ख़लीफ़नि जूं आहिनि, साईं जे जूं। साईं जे दौर जे दरगाह जो दरवाज़ो आहे, पाण सिंधी माण्हू चवंदा आहियूं चढ़ा ॿधा जहान। साईं हे काठियूं आहिनि, अचो तव्हांखे मां ॾेखारियां। अचो तव्हांखे हीउ जेको पथर आहे ॾेखारियां। हे पथर साईं जन जी पाण सिंधी माण्हू चवंदा हुआ कवाटी कुल्हे ते हूंदी आहे। तो उन टाइम जो पथर साईं कुल्हे ते रखी करे ॿ मश्क खणंदो हो, हिकिड़ो अॻियों हिकिड़ो पोयों। तो साईं जन वारा पंहिंजी करामत जे हुकुम सां खणंदा हुया। ऐं हीअ साईं जन वारनि जे दौर जी दोस्त जी क़बर आहे, मुबारक आहे। अचो तव्हांखे मां साईं जी पंहिंजे रोज़े धणी जी ज़ियारत करायां। ऐं हीअ आहे साईं फतेह मोहम्मद पखाली जी क़बर अमर मुबारक, तव्हां ॾिसी सघो था। ऐं असांजी वीडियो तमामु तव्हां शेयर कजो, असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कजो, बेल आइकन खे बटन दबाइजो, इहा तव्हां दोस्तनि जी महिरबानी ताकि कुझु नयूं वीडियो चढ़ाइण जे लाइ तव्हांखे अपडेट ॾियूं था, तव्हां पहुची सघो। हे साईं जे दौर जूं क़बरूं मुबारक, साईं जी क़बर मुबारक आहे। हे साईं जे वॾनि जी क़बर मुबारक आहे, तव्हां ॾिसी सघो था। बिल्कुलु चङी तरह सां चङी नमूने सां ॾिसी सघो था। हिते माण्हू के असांजे काछ जी पट्टी वारा दिलि जूं मुरादूं खणी ईंदा आहिनि, अल्लाह जे हुकुम ऐं उज़र सां इंशाअल्लाह मुरादूं पूरियूं थी वेंदियूं आहिनि। साईं